नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जी इबादतगाहुनि ते हमला बर्दाश्त जोॻा न आहिनि। सिलेक्टेड वज़ीर आज़म जे दौर में अक़लियती वधीक ग़ैर महफ़ूज़ आहिनि। दहशतगर्दनि लाइ नरम रवैये खे बि बर्दाश्त नथो करे सघिजे। मज़हब जे बुनियाद ते क़ानून जे इस्तेमाल खे रोकणो पवंदो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे हैक नथो करे सघिजे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इंटरनेट सां ॻंढियल नाहे। ईवीएम में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नथी करे सघिजे। धांधली रोकण जो ज़रिए इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे। साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाइणु। अमेरिकी दिफ़ाई वज़ीर लॉयड ऑस्टिन जो आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां टेलीफोन ते राब्तो। पाकिस्तान सां लाॻापा बहितर करण जी ख़्वाहिश जो इज़हार। पेंटागन जे तर्जुमान राब्ते जी तस्दीक़ कंदे चयो आहे त ॿिन्ही शख़्सियतुनि विच में ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं इस्तेहकाम बाबति गॾियल हासिल करण ते ॻाल्हि ॿोल कई आहे। असां नथा चाहियूं त को बि ताक़त जे ज़ोर ते अफ़गानिस्तान ते मढ़ियो वञे। असां अफ़गानिस्तान में बहितरी चाहियूं था। उतां जो अवाम अमन चाहे थो। अफ़गान अमल में पाकिस्तान जो किरदारु हाकारी रहियो आहे। अमन लाइ असां जूं कोशिशूं जारी रहंदियूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयान। पीडीएम जो सरबराही इजलास अॼु मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि इस्लामाबाद में थींदो। इजलास में शिरकत लाइ नून लीग जो सदर शहबाज शरीफ इस्लामाबाद रवानो थी वियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 81 मरीज़ फौत थी चुका। 4056 नवां केस ज़ाहिर। एनसीओसी मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 7.50% रही। कोरोना विघे फौतुनि जो अंग 24,085 थी वियो। हैदराबाद में कोरोना वायरस विघे वधीक 5 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 453 थी वियो। सिहत खाते मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 123 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 12% रिकॉर्ड कई वई। हुकूमत कराची जे समुंड किनारे फाथल सामूंडी जहाज़ हैंगटूंग 77 खे तहवील में वठी छॾियो। सामूंडी जहाज़ खे हुकूमती तहवील में वठण जो हुक्मनामो सामूंडी मामलनि वारी वज़ारत जारी करे छॾियो। समुंड किनारे फाथल जहाज़ खे सामूंडी कमनि लाइ नाकारा करार ॾिनो वियो ऐं पाकिस्तान मर्चेंट ऑर्डिनेंस तहत जहाज़ खे हुकूमत तहवील में वठी छॾियो आहे। हुकूमत जो चवणु आहे त सामूंडी जहाज़ हैंगटूंग इंसानी हयातुनि लाइ ख़तरो आहे। चमन में पाक अफ़गान सरहद बाबे दोस्ती खे खोलियो वियो। लेविस इख़्तियारनि मूजिबि बाबे दोस्ती तां पैदल अच वञ सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं हूंदी। स्पिन बोलदेव ते कब्ज़े खां पोइ तालिबान जुमे ते सरहद बंदि कई हुई। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में गैर कानूनी कोर्सघरनि खिलाफ दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत सेक्रेटरी हेल्थ डीजी हेल्थ कमिश्नर हैदराबाद खे नोटिस जारी करे छॾिया। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे सेक्रेटरी ऐं एसओसी खे बि नोटिस जारी। 16 सेप्टेम्बर ते जवाब तलब। बलूचिस्तान जे इलाइक़े सिबी में कार ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जी सुञाणप मोहम्मद नवाज़ अबड़ोतर थी। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी खां पेश आयो आहे। कंबर भरसा ॻोठ भावन लाखा में ॾेपरई जिहाद बिरादरी जी बिंदुरियनि में संगावती तकरार तां हथियारबंद था। हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी ख़ादिम हुसैन ॾेपर खे क़तल करे छॾियो। ॾहरकी में रोड हादसे में ज़ख़्मी थियल मासूम ॿारड़े जो अस्पताल में इलाज न थियण सबबि फ़ौत थियण वारो मामिलो। शहरनि में ताव पकड़ियल फ़ौती ॿारड़े मुहसिब लाड़िक जे वारसनि अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज बि कयो हो।
MS ॿार जी फौतगी ते अफ़सोस करण बदिरां पुलिस के वारसनि मथां केस दाख़िल करण जो लेटर लिखी छॾियो। सिंध में पानी की खोट खिलाफ आवाज़दारनि शहरनि सियासी समाजी तोड़े मज़हबी धुरियुनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। जोही सकरन टनुबागो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज जी रैलियूं कढी धरना हया विया। आवाज़दारनि जो चवणु आहे त पुछड़ी वारनि इलाइक़नि में पाणी न पहुचण सबबि फसल सुकी रहिया आहिनि।